असीं हिन वक्त मौजूद आहियूं प्रेस क्लब ھنگورجا में जेको ميرپورماٿيلي जे صحافي टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जो बरकत मीराणी मथां ऐं ॿियनि صحافين मथां जेको तशदद कयो वियो आहे उन ख़िलाफ़ अॼु صحافي اتحاد خيرپور जे सॾ ते احتجاجي مظاھرو कयो वियो आहे। अचो त हिते जेके अॻवान मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबली में صحافين खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ बिल पास कयो वञे थो। हिकिड़े ॼाणे صحافين खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ बिल पास कयो वञे थो त ॿिए पासे सिंध पुलिस सिंध हुकूमत जे ज़ेर जेको आहे सिंध पुलिस उहा ميرپورماٿيلي जे صحافين लतीफ़ वसीर ऐं बरकत मीराणी खे ख़बर नशर करण ते जेका उते टार्चर सेल हुयो पुलिस जो उनजी निशानदेही करण ते उनजा फटेज करण ते पुलिस वाशाणो तशदद करे उन ॿिन्ही صحافين खे मर्डरिंग करे छॾियो। तव्हां जेको तहफ़्फ़ुज़ जो बिल पेश कयो आहे उहो बिल अवांजो किथे आहे? उन बिल जे ज़रिए पहिरियों त इहो आइन ऐं कानून इजाज़त ॾिए थो त फौरी तौर ते SSP घोटकी ऐं उहे पुलिस अहलकार जेके आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। पुरज़ोर अपील था कयूं त SSP घोटके खे ऐं तशदद कंदड़ पुलिस एहलकारनि खे फौरी तौर ते हटाए उन्हनि जे ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जो केस दाख़िल कयो वञे। अॼु जेको घोटकी में असांजा صحافي बिरादरी विया कवरेज लाइ उते उन्हनि जी पुलिस जेको वाशाणो तशदद कयो आहे उन्हनि जे मथां असीं सभु उन में सॼी صحافي बिरादरी जज़्बाती तौर ते सभु सॼे ज़िलनि में जिथे सॼी सिंध अंदरि एहतजाजी मुज़ाहरा कया आहिनि। जेको एहतजाज कयो असां पुरज़ोर लफ़्ज़नि मज़म्मत कयूं था ऐं असां वज़ीर आला सिंध गवर्नर सिंध ऐं DIG सखर खां जेको आहे अपील था कयूं त जेको इहो जेको वाशाणो तशदद थियो आहे असांजे صحافين ते इन ते फौरी तौर नोटिस वरितो वञे। जी नाज़रीन, एहतजाज कंदड़ कलमदड़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ميرپورماٿيلي जे صحافين मथां जेको तशदद कयो पुलिस जेको कयो आहे उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वज़ीर आला सिंध DIG सखर IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में जेका एहतजाजी तहरीक वधाईंदासीं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ ھنگورجا।